नाज़रीन, खानपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां बरसात जो पाणी नेकाल न थियण सबबि गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि में वाध थियण लॻी आहे। वधीक तफ़सील अकबर इनकलाबी जी हिन रिपोर्ट में। ताज़ो बरसात पवण खां पोइ शहरनि तोड़े ॻोठनि में बरसाती पाणी नेकाल न थियण करे खानपुर तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में गैस्ट्रो जो मर्ज़ वफ़ा जी सूरत अख़्तियार करे वरिती आहे। मासूम ॿारनि समेत 28 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि। सभ खां वधीक ॿारड़ा, औरतूं ऐं मर्द ज़िंदगी ऐं मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा मौत जे ॿेवाटे ते बीठल आहिनि। हीउ तालुको खानपुर ज़िले शिकारपुर जो पुठिते पियल तालुको आहे। हिन तालुके खे ॿारहड़ी, कचे जा इलाइक़ा ऐं ॻोठ वधीक आहिनि। इन करे तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया जी लापरवाही जे वर चढ़ी वियो आहे। सरकारी अस्पताल खानपुर में PPHI जे हवाले थियल आहे, जिते डॉक्टर मरीज़नि खे ॾिसण लाइ तयार न आहिनि ऐं दवाऊं बि अणलभ थी वियूं आहिनि। गैस्ट्रो जी वबा में मुब्तला थी वियल मरीज़नि जो इलाज न थियण करे वधीक हालत ख़राब थी वई आहे, जॾहिं त अस्पताल में आयल मरीज़ तोड़े वारसनि आवाज़ टीवीअ खे पंहिंजा वीचार वंडींदे, असांखे दवा वग़ैरह कोन थी मिले ऐं नई का सहूलियत आहे, नई बेड आहिनि, असीं फर्श ते पिया आहियूं। हे वॾो नुक़सानु ॾेई वई आहे। हाणे अधु छिति ज़रे गॾु हली वई आहे, बाक़ी अधु रही आहे, अधु बि उहा बि किरण ते आहे। उहो बि घर सॼो ख़ाली कराए छॾियो आहे। भला केरु के थो प्याज राति ख़बर तरी पई, मथां छत जी किरी, मथां छत जो किरी त असां पियासीं, ज़ख़्मी थी पिया। ऐं मां, मुंहिंजी घरवारी, हे खटां वटां भॼी पियो आहिनि। हाणे असां वेठा आहियूं पधर ते, इलाज असुलु। बस वारनि खे इहा ई असांजी अपील आहे, DC साहब खे, AC साहब खे, MN MP इम्तियाज़ साहब खे, त असांजी असां हिन खुले आसमान में बेयारो मददगार वेठा आहियूं। असांजी का मदद कई वञे हिननि ग़रीबनि जी। ग़रीब मिसकिन माण्हू मज़ूरी करण वारा आहिनि, हिननि सां कुझु न कुझु भलाई कई वञे। दवाई लाया फ़र्क़ु आहे? हा, फ़र्क़ु आहे। डॉक्टर देखभाल कनि था कोन? जी जी। हिन वक़्तु असां वटि थैलियूं न आहिनि के, बाक़ी लिखी था ॾियनि, जेके ॿाहिरों मेडिकल तो वठी था अचूं उहे जी चढ़ायूं था पिया मरीज़नि खे। उन मौके ते रूरल हेल्थ सेंटर खानपुर जो MS डॉक्टर सज्जाद मुस्तफ़ा आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असीं आवाम खे हर सहूलियत मुहैया करे रहिया आहियूं ऐं दवाऊं पिणु ॾेई रहिया आहियूं। नहीं, पेशेंट हिन वक़्तु बि तव्हां जेकर असां सां इमरजेंसी में हलंदो त मां सम्झां थो काफ़ी मरीज़ हुते एडमिट आहिनि ऐं उन्हनि खे मेडिसन मिले थी, दवाऊं मिलनि थियूं। हिते जेकर तव्हां OPD में हाणे ॿाहिरि विज़िट कयो, ज़रूरु आया हो, तव्हांखे वेलकम था कयूं। विज़िट कयो त हंड्रेड्स में मरीज़ हिन वक़्तु असांजा डील थी रहिया आहिनि। हिन वक़्तु असांजा हिन OPD ब्लॉक में मूंखां अलावा बि 3 मेडिकल ऑफिसर्स ट्रीटमेंट करे रहिया आहिनि। कैमरामैन इमरान अली सां गॾु अकबर इनकलाबी, आवाज़ TV न्यूज़ खानपुर।